उन खे अलाह ताला जल शानहू पंहिंजे कुदरत वारे हथनि सां पैदा फरमायो। पोइ जन्नत में उनजी तख़लीक़ थी, बेहिश्त में रहंदो। पोइ रब फरमाए दाणो न खाइजो, दाणो खाधऊं। ॿई ज़ाल मुड़ुस आदम ऐं हवा वरी धरती ते आया। जॾहिं धरती ते आया न त मके शरीफ़ खां अरफात जो मैदान, इन मके ऐं अरफात जे विच में हिकिड़ी वादी आहे। उन वादी जो नालो आहे वादी नअमान। छा नालो आहे? वादी नअमान। उन वादी में जॾहिं हज़रत आदम आयो त अलाह तबारक व तआला जल शानहू आदम अलैहिस्सलाम जे पुठीअ ते ही हथ घुमायो। पुठीअ ते पंहिंजो हथ मुबारक अलाह ताला कुदरत वारो हथ घुमायो त जीअं न डर मंझां माकोड़ियूं निकिरंदियूं आहिनि, हज़रत आदम जे पुठीअ मंझां उन जो औलाद, उन्हनि जा रूह निकिता जेकी क़यामत ताईं पैदा थियणा हुया। उहे सभु निकिरी पिया ईअं जीअं माकोड़ियूं निकिरंदियूं। हज़ारे लखे किरोड़े इंसाननि जा जिस्म निकिता, पर उहे हुया रूह। उन्हनि रूहनि खे अलाह ताला जल शानहू सूरत उहा ॾिनी जेका दुनिया में उन्हनि खे सूरत मिलणी। हज़रत आदम उन्हनि खे उन सूरत में ॾिठो जंहिं सूरत में उहे दुनिया में ईंदा। तुंहिंजो नालो छा आहे? हे जुम्मन आहे न। हज़रत हिन जुम्मन खे अलाह ताला ख़लकियो आदम जे पुठीअ मंझां, पर इहा साॻी सूरत, इहा ॾाढ़ी, इहे अखियूं ईअं, इहो साई चादर पातल, इन सूरत में हज़रत आदम ॾिठुसि। के पंहिंजो सोणा, के कोझा, के सही मुंहिंजा कारा, के गोरा, ईअं सॼी मखलूक खे हज़रत आदम ॾिठो, सभु इंसान। पुछा की मुंहिंजा मौला हे केरु आहिनि? रब फरमायो तुंहिंजो औलाद आहे। जी हेतिरो? रब फरमाया हा, इहे सभु तुंहिंजो औलाद। इन्हनि तुंहिंजे औलाद सां मां हिन धरती खे आबाद कंदुसि। जी मुंहिंजा मौला हे त पोइ ज़मीन में मापी न सघंदा। रब फरमाए त इन्हनि खे यकदम थोरी मोकिलींदुसि, होरियां होरियां वारे वारे सां। हिकिड़ा वेंदा, वरी ॿिया ईंदा, वेंदा, ॿी ईंदा, ईअं मरहलनि सां इन्हनि खे वारे वारे ते मोकिलींदुसि। हज़रत आदम हीअं लोणो वराए ॾिठो सभिनी रूहनि खे। ॾिसंदे 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 हिकिड़ो रूह ॾाढो भणियुसि। जी मुंहिंजा मौला हे ॾाढो सुहिणो आहे। हे केरु आहे? रब फरमाए त हे तुंहिंजो पुटु दाऊद अलैहिस्सलाम आहे। नबी थींदो, तुंहिंजे औलाद मां हूंदो। रब खे अर्ज़ कई मुंहिंजा मौला हिन जी उमिरि केतिरी आहे? रब फरमाए त हिन जी उमिरि हेतिरा साल आहे। जी मुंहिंजा मौला मुंहिंजी उमिरि घणी आहे? रब फरमाए तुंहिंजी उमिरि आहे पंहिंजो 1000 साल। जी मुंहिंजा मौला इहे 1000 सालनि मां 50 साल हिन खे ॾे। मुंहिंजी उमिरि जा 50 साल हिन दाऊद अलैहिस्सलाम खे ॾे। अलाह ताला फरमाए तुंहिंजी दुआ मूंखे क़बूल आहे। पोइ पंहिंजी उमिरि जा 50 साल हज़रत दाऊद खे ॾिनई। हाणे इहे जेके बि रूह हुया न, इहे टोलनि जा टोला, ड्रम्ब जंहिंखे सिंधी में चइबो आहे ड्रम्ब, या जथा, टोला, ड्रीहड़ा कयूं, के हेॾे पिया वञनि, के हेॾे पिया वञनि, के हीअं पिया वञनि, के हिक ॿिए खे भाकुर पिया पाइनि, के मिलनि पिया, के कचहरियूं पिया कनि। पोइ जन रूहनि उते पाण में मेलाप कयो, हिक ॿिए खे सुञातो, हिक ॿिए सां मुलाक़ात कई। उहे दुनिया में बि हिकिड़े दौर में, हिकिड़े जहान में, हिकिड़े वक़्त में थींदा ऐं पाण में मोहबत पिया। ऐं जेकी उते रूह हिक ॿिए में न ठहिया उहे हिते बि न ठहंदा। सम्झो था ॻाल्हि खे? हाणे हे तव्हां, हे साईं आयो आहे मेहड़ खां, हे मातली जो, तूं किथे जो आहीं? हे नूरियाबाद जो, तूं
हे गोलाड़ची जो हेठनि में हाँ ॾिसो न किथों किथों जा तव्हां सभु अचे गॾिजी हिते वेठा आहियो ख़बर त छाजे करे तव्हांजा असांजे रूहनि जी उते मुलाक़ात कचहरी थी तॾहिं हिते अचे गॾिया हाणे हिन जी मूंसां को माइटी आहे को हिते पैसा वठण आयो आहे को हिते कारोबार अथसि छो आयो आहे वो ॿार चाणी मंझो आयो आहे हिन खां पुछो हिते को कर्ज़ वठणो अथसि या हिते को ॾेती लेती अथसि छो आयो आहे ओ उहा रूहनि वारी जेका मोहबत हुई उहा हिते वठी आई सुभान अल्लाह सुभान अल्लाह ताईं दिलि घुरंदी आहे न वञूं मातली अल्लाह मिलूं दिलि घुरंदी आहे न जी इहा अॼु जी मोहबत न आहे इहा उते जी मोहबत सुभान अल्लाह सम्झो था हाणे इहा जेका मोहबत हिते थी आहे न हिते मेलाप गांडापो गॾिजाणी थी आहे इहा वरी इंशाअल्लाह आख़िरत में बि ईअं गॾु सुभान अल्लाह सम्झो था पोइ इहे जॾहिं सभई रूह हज़रत आदम जे अॻियां आया पोइ अलाह तबारक व तआला जल शानहू रब पाण पंहिंजो जलवो ॾेखारियो इन रूहनि खे पोइ रब्बुल आलमीन जल शानहू फरमायो त अलस्तु बिरब्बिकुम ॿुधायो मां तव्हांजो रब आहियां जवाब ॾियो मां तव्हांजो रब आहियां या न आहियां सभु चुप अल्लाह खे कहिड़ो जवाब ॾियूं छा चऊं कंहिं रूह न ॻाल्हायो सभु चुप में हुया पोइ पहिरियों मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं हुज़ूर जन अलाह ताला खे अर्ज़ कयो त भला मुंहिंजा मालिक हा तूं असांजो रब आहीं पोइ जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे रूह पहिरीं ॻाल्हायो इक़रार कयो अल्लाह जे रुबूबियत ऐं उलूहियत जो इक़रार हुज़ूर जे रूह कयो पोइ सभिनी रूहनि चयो भला 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 हा 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 मुंहिंजा मौला तूं असांजो रब आहीं आहीं सुभान अल्लाह माना सभिनी रूहनि जो उस्ताद रहबर रहनुमा सभिनी खे राह ॾेखारण वारो अल्लाह जी वहदानियत तौहीद सेखारण वारो रूह मदीने वारे साईं सम्झो था पोइ इहे सभई रूह हिकिड़े टाइम ते सभई गॾु पैदा थिया हाणे पंहिंजो कंहिंजी उमिरि हिते ॾिसो न हिन तुंहिंजी उमिरि घणी आहे हे 65 साल जो आहे सम्झो था ऐं हिन जी बि 50 साल त हूंदी कंहिंजी उमिरि 30 कंहिंजी 40 कंहिंजी 50 कंहिंजी 10 कंहिंजी 20 हिते इहा अथव हिन जहान जी उमिरि पर रूहनि में असां सभिनी जी उमिरि हिकिड़ी आहे गॾु पैदा थिया आहियूं रूहनि जी उमिरि में तव्हां मां असां हे सभिनी जी उमिरि हिकु जेतिरी आहे सम्झो था पोइ इन्हनि सभिनी रूहनि खे अलाह तबारक व तआला जल शानहू पंहिंजो इक़रार वरितो पंहिंजे तौहीद जो रबूबियत जो इक़रार वरितई हज़रत आदम खे ॾेखारियईं इहो तुंहिंजो औलाद थींदो पोइ वरी वराए हज़रत आदम जे पुठीअ में अलाह ताला ॿी रिवायत में वरी ईअं आहे त उन्हनि खे रूहनि खे अलाह ताला वञी बैतुल इज़्ज़त हिकिड़ो अलाह ताला जो घर आहे आसमाननि ते उन घर जो नालो आहे बैतुल इज़्ज़त उन बैतुल इज़्ज़त में इन्हनि सभिनी रूहनि खे रब रखियो हाणे उतो वारे वारे सां रूह ईंदा जंहिं रूह खे धरती ते रब आणणु चाहींदो न त उहो रूह अहिड़ी शइ आहे जेको नज़र नथो अचे रूह हाणे हींअर मूं में रूह आहे मुंहिंजो जिस्म तव्हां ॾिसो था पर मुंहिंजो रूह तव्हांखे नज़र सम्झो था ॻाल्हि करमुला तव्हांजे साम्हूं आहे करमुला में रूह बि आहे जिस्म बि आहे जिस्म नज़र अचे थो रूह नज़र नथो अचे पर रूह ग़ैर मरई शइ आहे जंहिंखे ॾिसी नथो सघिजे हिन जहान में जॾहिं अलाह ताला रूह खे आणणु चाहे थो त उन जे लाइ जिस्म जी ज़रूरत आहे सम्झो था उनखे जिस्म खपे जंहिंमें इहो रूह दाख़िल थी हिन जहान में पंहिंजो वारो वॼाए पोइ उन जे लाइ
जेको ही जहान आहे न, हिन जहान जी जेका आब हवा आहे, पाणी आहे, मौसम आहे, उहा उन जे लाइ मुनासिब न आहे। उन जे लाइ अलाह तबारक व ताला जल शानहू हिकिड़ो जुदा जहान ठाहींदो आहे, जंहिंमें उन जिस्म जी तख़लीक़ कंदो आहे। उहो जहान हूंदो आहे जंहिंखे सरबो आहे अमड़ जो पेट। छा? अमड़ जो पेट। पोइ मुड़ुस जो नुतफ़ो ऐं ज़ाल जो नुतफ़ो, इहे ॿई पाणी गॾिबा आहिनि वञी माउ जे रहम में, पेट में। पोइ उन पेट में जॾहिं इहे ॿई पाणी गॾिबा आहिनि, नुतफ़े अमशाज यानी मिक्स थियल पाणियठ, उन मंझो अलाह ताला जल शानू इंसान जो वजूद ठाहींदो आहे, नंढड़ो वजूद ठाहींदो आहे। पोइ उन में उहो वजूद जीअं ठहंदो न, पोइ पहिरीं उहो पाणी जो फुड़ो हूंदो, पोइ रत जो दिग थींदो, रत जे दिग मंझां पोइ वरी गोश्त जी ॿूटी थींदो, वरी गोश्त जी ॿूटी में जे वरी हॾ ठहंदा, वरी हथ ठहंदा, पेर ठहंदा, कन ठहंदा, आङिरियूं ठहंदियूं। इहो सभु जोड़ इन माउ जे पेट में ठहंदी आहे। केरु ठाहींदो आहे? चओ वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा। उहो अल्लाह आहे जेको माइरुनि जे पेटनि में तव्हांजे जिस्म जी जोड़ ठाहींदो आहे, जीअं चाहींदो आहे ईअं ठाहींदो, तस्वीर ठाहींदो। मिसाल अखियूं ठाहींदो, वरी अखियुनि में नूर रखाईंदो, कन ठाहींदो, वरी कननि में ॿुधण जी कुवत रखंदो। पर इहो जिस्म जेको ठहंदो न, इन ठहण में उन पाणी जेको मिक्स पाणी हूंदो आहे न, माउ पीउ ॿिन्ही जो पाणी मिक्स पाणी, उन मंझि वजूद ठही तयारु थियण में उनखे 4 महीना लॻंदा आहिनि। घणो वक़्तु? 4 महीना। 4 महीननि खां पोइ जॾहिं जिस्म ठही तयारु थींदो आहे, त पोइ अलाह ताला मलाइक खे हुकुम ॾींदो आहे, ओ बैतुल इज़्ज़त में जेको रूह रखियो आहे न असांजो, जेको उन ॾींहुं गॾियो वादीअ नामान में जेको रब खलकियो, यादि आहे विसरी वियो? जी अलाए ईअं चुप थी आयो जो ॼणो गूंगा ई ॿोड़ा हुजो। तव्हांजी ॻाल्हि थो कयां, तव्हांखे कीअं रब ठाहियो? जवाबु ॾींदा वञो मूंखे। जेॾी महिल 4 महीना पूरा थींदा न, त अलाह ताला जल शानू मलाइक हिकिड़े खे मोकिलींदो बैतुल इज़्ज़त में, उतो रूह खणी ईंदो। रूह खणी ईंदो, पोइ जिते मरण खां पोइ तव्हांजो जिस्म पूरबो न, मिटी जेका तव्हांखे नसीब थींदी, जिते क़ब्र थींदी, उतो जे मिटीअ जो ज़रड़ो बि खणी ईंदो। मिटी आणींदो क़ब्र वारी, रूह आणींदो आसमाननि तां। इहे ॿई शयूं गॾाए, छा? हिकिड़ो रूह, ॿियो मिटी क़ब्र वारी, उहा खणी पोइ उन माउ जे रहम में उहो मलाइक अचे फूक ॾींदो। पोइ फूक ॾियण सां उहो माण्हू जो जेको अंदरि पेट में आहे न, उन में जेॾी महिल रूह पियो, उन में चुरपुर शुरू थी वेंदो, साह पइजी वेंदो। 4थे महीने ते माई जे पेट में जेको ॿारु आहे न, उनखे 4थे महीने साह पवंदो। सम्झो था? पोइ जेॾी महिल उन में उहो रूह फूकींदो आहे, उन जूं 4 शयूं लिखंदो आहे। घणी शयूं? हिकिड़ो उनजी उमिरि केतिरी थींदी, उहा उन ॾींहुं लिखबी। उमिरि केतिरी थींदी, इहा उन ॾींहुं लिखबी। ॿियो, इन जो मौत कॾहिं थींदो, किथे थींदो, कीअं थींदो, इहो बि उन ॾींहुं लिखबो। टियों, उन जो भाग या निभाग, उहो लिखबो। हे ॿारड़ो जेको आहे, इहो सभागो थींदो या निभागो थींदो, सदोरो थींदो, निदोरो थींदो, इहा ॻाल्हि पहिरीं लिखबी आहे। साह पोइ पवंदो, रूह पोइ पवंदो। ऐं 5हीं ॻाल्हि, त मरण खां पोइ पूरबो किथे, उहा मिटी आणे
उन में फूक ॾींदो पोइ उन में साह पवंदो। हाणे 5 शयूं लिखिजी वेंदियूं, उमिरि ऐं मौत ऐं निभाग या सभाग ऐं मरण खां पोइ पूर भोगिती। ये 5 शयूं लिखिजी वेंदियूं, उन खां पोइ उन में साह पइजी वेंदी। हाणे इहो ॿारड़ो अंदरि चुरण शुरू कंदो, पोइ इनखे 9 महीना अलाह ताला इन पेट में रखंदो। हाणे हुते आलम अरवाह हुयो जिथे रुॻे रूह हुया, पर उते रूह हुया, उन्हनि खे जिस्म न हुयो। हाणे जॾहिं माउ जे पेट में आयो न, इनखे हिकिड़ो नंढड़ो जिस्म मिलियो ऐं उन सां गॾु रूह बि गॾियो। जिस्म ऐं रूह ॿिन्ही जो संगम ऐं मेलाप इन माउ जे पेट में थियो। इहो पहिरियों मरहलो हुयो आलम अरवाह जो। तव्हां सम्झी ॻाल्हि? वरी ॿियो मरहलो थी वियो माउ जे पेट जो। हाणे हज़रत आदम अलैहिस्सलाम खां हिन दौर ताईं थिया आहिनि 10,000 साल। घणो थियो आहे? हज़रत आदम खां हिन दौर ताईं घणो थियो आहे? 10,000 साल। माना उमिरि जेका असांजी आहे उहा 10,000 साल खां शुरू थी वई। पोइ उहो मरहलो जेके पहिरियां 10,000 साल गुज़रिया आहिनि, इहो हुयो आलम अरवाह। वरी ॿियो मरहलो थींदो माउ जे पेट में, इहो मरहलो आहे रुॻे 9 महीना। घणा? के 10 महीना, के वरी 8 महीने, के 7 महीने बि थियनि, पर उहे कचा ॿार, के अणपूरा ॿार। पर नॉर्मल जेको पेट में रहण ॿार जो मुद्दो आहे 9 महीना। 9 महीननि खां पोइ ॿारड़ो हिन जहान में ईंदो। हाणे असां सम्झंदासीं त अॼु ॼाओ आहे, अॼु पैदा थियो आहे, पर इहो पैदा थियण इहो न आहे। पैदा त होॾो थी चुको हुयो, साह त हुनखे माउ जे पेट में पइजी चुको हुयो। 2 मरहला तय करे हाणे 3 मरहले में दाख़िल थियो। हिन मरहले जो नालो आहे आलम दुनिया। छा? जंहिंमें हाणे असां वेठा आहियूं। 9 महीना पेट में रहण खां पोइ 2 साल माउ जी गोद में रहंदो, अम्मा जो खीरु पीअंदो, ऐं पोइ वरी हुनखे थोरो वॾड़ो थींदो, हलणु घुमणु सिखंदो, डोड़णु डुकणु सिखंदो। वरी पहिरीं रुॻे खीरु खाईंदो, वरी हाणे मानी ॿोड़ इहे शयूं खाईंदो। वरी सन्हड़ा ॾंद ॼमंदा, उहे भॼंदा, वरी ॿिया ॾंद ॼमंदा। सम्झो था? पोइ इहो ॿारड़ो वरी ॿारड़े मंझां बालग थींदो, बालग मंझां वरी साईं जवान थींदो। हाणे कंधार मुड़ुसु थी वेंदो, गभूर जवान, ॿाह लोॾे हलंदो, सम्झंदो त मूं जहिड़ो को आहे ई न। सम्झो था? वरी हलंदे 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 कुराड़ो कुराड़ो थींदो 50-60 सालनि खां पोइ। वे ॾिसो हे जेको आहे मजदूर फ़कीर, इहो ॾिसो। सम्झो था? वरी उहो कुराड़ो थींदो। पोइ इहा उमिरि जेतिरी उहो पेट में लिखिजी वई न, उहा ओतिरी उनजी उमिरि लिखी हिन दुनिया वारी ज़िंदगी जी उमिरि। सम्झो था? दुनिया वारी ज़िंदगी में केतिरा ॾींहं रहंदो, उहा उन ॾींहुं लिखिजी वई। मौत किथे थींदो, कॾहिं थींदो, इहा पेट में लिखिजी वई। हाणे ओतिरा ॾींहं हिनखे रहणो ई रहणो आहे। जेतिरो लिखिजी वियो न, जेका राति क़ब्र में लिखियल आहे उहा ॿाहिरि न थी। पोइ जंहिंजी जेतिरी उमिरि आहे, इहो दुनिया जो वारो वॼाईंदो। पोइ जॾहिं हुनजे मौत जो ॾिहाड़ो ईंदो न, हाणे उन वक़्त में पहिरियों आलम अरवाह, ॿियो माउ जो पेट, टियों दुनिया, हे 3 मरहला पूरा कई। हाणे 4थों मरहलो शुरू थी। जॾहिं मौत आयो त हिन जिस्म मंझां रूह निकिरंदो, जिस्म मंझां रूह निकिरंदो। जिस्म वञी मिटीअ में पूरबो, पर रूह न मरंदो, रूह ज़िंदा हूंदो। इहो रूह जेको इंसान जो आहे न, इहो माण्हू क़ब्र में पूरे मोटनि था त उन्हनि कांधियुनि जेके कुलनि ते खणी वञनि था कांधी, उन्हनि खे ॾिसंदो आहे, सुञाणंदो आहे। उन्हनि जे जुतियुनि जा खड़काट बि ॿुधंदो आहे।
पूरींदा आहिनि उन्हनि खे ॾिसंदो आहे त मुंहिंजो बाबो मूं ते मिटी थो विझे, मुंहिंजो भाउ मूं ते मिटी थो विझे, मुंहिंजो चाचो मामो सौट मासात उहो ॾिसंदो आहे। सम्झो था, जेॾी महिल क़बर में पूरजी वियो त हो जेको जिस्म माउ जे पेट में ठहियो हो न, उहो जिस्म पूरो थियो वियो हो मिटीअ में दफ़न थी, पर रूह वरी बि जहिड़ो आहे। हाणे इहो आहे बरज़ख जो जहान, आलम बरज़ख, क़बर जो जहान। इन जहान जे अंदर बि इंसान में सोच, सम्झ, अकुल, शूर सभु कुझु हूंदो आहे। क़बर में जेको पूरियो पियो आहे न, उनखे अचे को सलाम कंदो आहे त उहो क़बर वारो सलाम ॿुधंदो आहे, सलाम जो जवाब बि ॾींदो आहे। तव्हां सम्झी ॻाल्हि? हाणे इहो क़बर में बरज़ख जे जहान में पियो हूंदो पोइ 1000 साल लॻे, 2000 साल लॻनि, 5000 साल, जेसीं क़यामत अचे तेसीं ताईं उहो क़बर में पियो हूंदो। हाणे हज़रत आदम खां वठी हिन दौर ताईं जेके माण्हू ॼावा मरी विया उहे पिया आहिनि न क़बरुनि में, उन्हनि जा रूह अलाह वटि मौजूदु आहिनि, रूह मुआ न आहिनि। सम्झो था, हिकिड़ा रूह जेके दुनिया ते आया ई न आहिनि उहे बि अलाह वटि मौजूदु आहिनि। जेके हितां माउ जे पेट वारो मरहलो ऐं दुनिया वारो मरहलो पूरो करे मोटी विया बरज़ख में, क़बर में जिस्म पूरजी वियो, उहे रूह बि अलाह वटि ऐं हो रूह बि अलाह वटि। तव्हां सम्झी ॻाल्हि? पोइ जेसीं ताईं अलाह चाहींदो इहे माण्हू क़बर में पिया हूंदा। पोइ जॾहिं अलाह ताला चाहींदो ऐं पंहिंजो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त पोइ छा थींदो, जो इसराफील सूर फूकींदो। सूर फूकण सां माण्हू जेके क़बरुनि मां आहिनि न उहे ईअं निकिरंदा जीअं खुंबियूं निकिरंदियूं आहिनि। खुंबी तव्हां ॾिठी आहे न, हींअर मीहोगी जी मौसम में थर में कोहिस्तान में खुंबियूं ॼमंदियूं आहिनि। हीअं खुंबी जो मथो मुंडी मथो हूंदी आहे, हीअं ज़मीन मां हीअं ॿाहिरि उफड़ा करे खुंबी निकिरंदी आहे। ईअं हड़ई माण्हू जेॾी महिल इसराफील जी सूर फूकबी न त सभई ॿाहिरि निकिरंदा। ऐं पोइ उन वक़्तु उन्हनि खे जेको ही जिस्म हिते आहे न, अहिड़ो ई जिस्म अलाह ताला उन्हनि खे ॾींदो। रूह त साॻो ई आहे, उहो रूह मोटी उन में पवंदो ऐं उहो जिस्म बि अलाह ताला उन्हनि खे साॻो ॾींदो ऐं उन्हनि में शूर ऐनियत हूंदो। यानी हर को माण्हू पाण खे सुञाणंदो त मां आहियां, मां करमुला आहियां, उहो साॻो ई करमुला। उहो जेको मूंखे हिते तिर आहे न, बांह ते हे तिर आहे, उते जेॾी महिल उथंदुसि त इहो साॻो तिर हिते हूंदो। सम्झो था ॻाल्हि खे? जेतिरो मुंहिंजो कद काठ आहे, बुत आहे, जेतिरो मुंहिंजो जिस्म आहे, जहिड़ी सूरत आहे, रंगत आहे, इहो सॼो उहो साॻो ई जिस्म क़बर मां वरी रब जहिड़ो करे उतारी। हुज़ूर जन जॾहिं इहा ॻाल्हि कई त तव्हांखे अलाह ताला वरी जहिड़ो कंदो त मके जा मुशरिक पिया चवनि त काल मन युहयिल इज़ाम वहिय रमीम, जॾहिं असांजा जिस्म मिटी में ॻरी वेंदा केरु असांखे ॼाणींदो, केरु वरी उथारींदो? अलाह ताला उनजो जवाब ॾिनो क़ुरान में, कुल युहयी अल्लज़ी अंशअहा अव्वल मर्रा। वो मुंहिंजा हबीब ॿुधाइनि, जंहिं रब तव्हांखे पहिरियों भेरो पैदा कयो उहो ई रब वरी तव्हांखे दोबारो जहिड़ो करे। भला कादिरीन अला अन नुसव्विय बनान। हा, मां अल्लाह इन ॻाल्हि ते कादिर आहियां जो तव्हांजा जिस्म त सही सलामत कंदुसि, पर हे आङिरुनि जा पोर जेके तव्हांजा आहिनि न उहे बि साॻा ओड़ा ई तव्हांजा ठाहींदुसि। आङिरुनि जा पोर सम्झो था न, जेॾी हे जेके आङिरुनि जे मथां निशान आहिनि न, सनड़ा निशान, इहे हिन वक़्तु दुनिया में जेतिरा अरबे इंसान ज़िंदा आहिनि, पर कंहिंजा बि आङिर जा पोर हिक ॿिए सां न मिलंदा। तॾहिं तव्हां खां जेॾी महिल सरकारी कागज़नि ते निशान वठंदा आहिनि न, इहो हीअं अंगूठो छापींदा आहिनि,
या जेके मुजरिम हूंदा आहिनि उनजा 5 आङिरियूं 10 आङिरियूं छापींदा आहिनि छो त इहे आङिरुनि जा जेके निशान आहिनि किरोड़ी माण्हू हुजनि पर हिकिड़े जा निशान ॿिए सां न मिलंदा इहो अलाह जो निज़ाम आहे सम्झो था पर रब थो फरमाए त भला हा हा मां उहो रब आहियां जॾहिं क़यामत में तव्हांखे उथारींदुसि त तव्हांजे आङिरुनि जा पोर बि उहे ठाहींदुसि साॻा जेके हिते तव्हांजा दुनिया में जेकॾहिं बिलफर्ज़ हितां वारा इहे आङिरुनि जा निशान उते बि जेको खणी अचे न त सुञाणंदो त उहे आङिरुनि जा निशान साॻा सम्झो था हाणे मूं वटि कंप्यूटर आहे उन कंप्यूटर जे कुंड में हिकिड़ो नंढड़ो हेतिरो ज़रड़ो लॻियल आहे उन में आहे हे मुंहिंजे अंगूठे जो निशान ॾिनल आहे उन ते मुंहिंजो कंप्यूटर जेसीं ताईं मां उन ते अंगूठो न रखंदुसि न खुलंदो न तव्हां सभई गॾिजी पंहिंजो अंगूठो हणंदा वञो कंप्यूटर चवंदो तूं करमुला आहीं न तव्हां हे आङुर हे मुंहिंजो पुटु आहे मिठल आङुर हाणे चवंदो न बाबा करमुला जो आङिरियूं तुंहिंजियूं आङिरियूं ॿियूं आहिनि पुटु हुजी भली हुजी पर जॾहिं करमुला आङुर न हणंदो मां न खुलंदुसि कंप्यूटर में उहो हिकिड़ो सॉफ्टवेयर अहिड़ो रखियल आहे जेको आङिरुनि जा पोर सुञाणे थो त अरबी माण्हुनि जा आङिरुनि जा पोर हिक ॿिए में न मिलंदा आहिनि पर अलाह थो फरमाए त क़यामत जे ॾियारे में तव्हांजे आङिरुनि जा पोर साॻा ई मां अलाह ठाहींदुसि एतिरे ताईं तव्हांजी हिक जहिड़ाई हूंदी जिस्म जी जेको हिते आहे उहो साॻियो जिस्म हाणे इहो हूंदो आलम आख़िरत छा हूंदो आलम आख़िरत पोइ जन दुनिया में चङा अमल कया उन्हनि खे रब जन्नत ॾींदो जन दुनिया में बुरा अमल कया उन्हनि खे जहन्नम ॾींदो जन्नती जन्नत में हलिया वेंदा दोज़खी दोज़ख में हलिया वेंदा पोइ दोज़ख ऐं जन्नत जे विच मां रब पर्दो खणाईंदो मौत खे आंदो वेंदो छा खे मौत खे जेको माण्हू खे मारींदो आहे न मौत उन दुंबे जी सूरत में मौत खे आंदो वेंदो पोइ ऐलान थींदो ओ जन्नत वारो हेॾे ॾिसो ओ जहन्नम वारो हेॾे ॾिसो ही छा आहे चवंदा इहो मौत आहे पोइ हुकुम थींदो हिनखे को मौत खे मारे ख़तम कयो हाणे ऐलान थींदो त जेके जन्नत में आयो सदाईं जहिड़ा मौत हूंदो ई न जेके जहन्नम में आयो तव्हां सदाईं जहिड़ा हूंदो मौत ईंदो ई न हाणे 10,000 साल त आदम खां वठी हेसी ताईं थिया आहिनि सम्झो था वरी 9 महीना अम्मा जे पेट वारा वरी हिते 50-60 साल जेको जहिड़ो रहंदासीं वरी जेॾी महिल बरज़ख में वेंदासीं पोइ 1000 साल 5000 साल 10,000 साल 20,000 साल लख साल रब जी मर्ज़ी आहे जेतिरो रहाए वरी उथारींदो उथारण खां पोइ क़यामत जो जेको ॾियारो हूंदो उहो हिकिड़ो ॾियारो बि 50,000 साल जो हूंदो सम्झो था ॻाल्हि खे उन खां पोइ जॾहिं फ़ैसिलो थी वेंदो न जन्नती जन्नत ॾे हलिया विया दोज़खी दोज़ख ॾे हलिया विया हाणे मौत खे मारे ख़तम कयो मौत जेको माण्हू खे ज़िंदगी खे ख़तम करण वारो आहे न उहो मौत ई न हूंदो मौत न हूंदो माना सदाईं ॻाल्हायो सदाईं माण्हू जहिड़ा हूंदा जेके जन्नत में हूंदा से सदाईं मज़नि में रातुनि में फरहतुनि में सुकून में मज़नि में वरी जेके जहन्नम में हूंदा उहे बि सदाईं जहन्नम में सदाईं बाहियुनि में सदाईं अज़ाबनि में सदाईं नांग बलाऊं विचूं भटूं उन्हनि खे पिया ॾंगींदा पिया साड़ींदा पिया जलंदा पिया ईज़ाइबा पिया ॾुखाइबा हमेशह हमेशह जो असां अल्लाह अकबर कबीरा कॾहिं तव्हां सोचियो आहे हिन ॻाल्हि खे जेका ज़िंदगी असांजी आहे न अनलिमिटेड आहे हिकिड़ी शइ हूंदी आहे लिमिटेड माना जंहिंजी हद हूंदी आहे पर असांजी ज़िंदगी जेका आहे पोइ हिते अनलिमिटेड आहे जंहिंजी हद ई न आहे पर इन सारी ज़िंदगी जेकॾहिं
असां हिन जो ॻाणेटो कयूं न त असां वटि न कैलकुलेटर न कंप्यूटर हिसाब न करे सघंदो एतिरी ज़िंदगी खणी आहे। हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां, मूं ॾे तवजह कयो। हिकिड़ी मुठ में लप में सारियुनि जा दाणा या सरेह जा दाणा घणा ईंदा? हिकिड़ी लप में 1000 खन अची वेंदो, पर हीअ सॼी मस्जिद शरीफ़ इन सरेह जे दाणनि सां भरिजे। मस्जिद मथे दीवारुनि ताईं ही सॼी मस्जिद भरिजे, घणा ईंदा? ॻणे सघंदव? तव्हां सभिनी खे छॾिया मां त ॻणियो जी। पर ही ज़मीन खां आसमान ताईं जेकॾहिं सरेह जे दाणनि सां ही सॼो आसमान ताईं भरिजे, हाणे ॿुधायो त घणा दाणा ईंदा? हिसाब करे सघिबो? सोचे ई नथो सघे त माण्हू इन खे ॻणे त घणो वक़्तु लॻंदो। हाणे हीअं कयो जो हिकिड़े पखी खे छॾियो, ही ज़मीन खां वठी आसमान ताईं सरेह जे दाणनि सां भरियो, पोइ हिकिड़े पखी खे छॾियो 100 सालनि खां पोइ हिकिड़ो दाणो खाए, वरी 100 सालनि खां पोइ वरी हिकिड़ो दाणो खाए, वरी 100 सालनि खां पोइ हिकिड़ो दाणो खाए। हाणे हे ज़मीन आसमान जे विच में सरेह जा दाणा केतिरा आहिनि ॻणे नथा सघजनि। इन्हनि दाणनि खे खाई खुटाए वेंदो त बि आख़िरत वारी ज़िंदगी न खुटंदी। मां तव्हांखे रुॻो मिसाल ॾिनो आहे आख़िरत जी ज़िंदगी। पर ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुधो, जेका आख़िरत वारी ज़िंदगी आहे न, इन जो दारो मदार हिन ज़िंदगी ते अथव। ही जेका हींअर जहिड़ा आहियूं न, हींअर वेठा आहियूं, हिन ज़िंदगी ते, अॻिली ज़िंदगी जो दारो मदार हिन ज़िंदगी। दुनिया मज़रअतुल आख़िरा। साईं करीमन फरमायो आहे त हीअ दुनिया पोखण जी जाइ आहे ऐं अॻी दुनिया नफ़े खाइण जी जाइ। पोख बि न मुद्दत पोख बि आहे। मिसाल हींअर सारियुनि जी मौसम आहे त छा पोख बियो? सारियूं पोख बियूं। जेको सारियूं पोखींदो उनजो फसल थींदो, 12 महीना वेठो अन्न खाईंदो, पंहिंजो अनाज ख़ुशि गुज़ारींदो। सम्झो था? जंहिं न पोखियो न आबादी कई, उहो पाण बुख मरंदो, पाण खे तकलीफ़ में विझंदो, ॿिए खे नुक़सान त न आहे न। पुट, जेका आख़िरत वारी ज़िंदगी आहे न, उनजो दारो मदार हिन दुनिया ते। हिते जेकॾहिं तव्हां चङा अमल कया, अलाह जी बंदगी कई, अलाह जी वहदानियत खे मञियो, उनजे नबी जी रिसालत खे मञियो, उनजे हुक्मनि जी ताबेदारी कई, दीन इस्लाम ते अमल कयो, सुन्नत शरीयत ते अमल कयो, सुठी राह वरिती, सुठा अमल कया, तव्हांखे जन्नत मिलंदी। सम्झो था? तव्हांजे फर्मा बरदारी जा एवज़ा तव्हांखे कहिड़ी सूरत में मिलंदा? जन्नत जी सूरत में। कहिड़ी सूरत में मिलंदा? जेके तव्हां हिते अमल कया न, इन अमलनि जो सिलो तव्हांखे मिलंदो जन्नत में। पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हिते बुरा अमल कया, ज़िनाऊं, शराब, चोरियूं, ठगियूं, बेहयायूं, गुनाह, निमाज़ न पढ़े, रोज़ो न रखे, शराब पीए, बेहयाई जा कम करे, पोइ इन जी सज़ा मिलंदी जहन्नम। छा सज़ा मिलंदी? जहन्नम। ऐं जेको जन्नत में पहुतो, उहो हमेशह जन्नत में। जेको जहन्नम में पहुतो, इहो हमेशह जहन्नम। मौत खे मारे ख़तम कयो वेंदो, मौत हूंदो ई न। हाणे मूंखे ॿुधायो, तव्हांखे अलाह साईं अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, तव्हांखे रब साईं दानाई ॾिनी आहे, तव्हां कॾहिं सोचियो आहे त तव्हां पंहिंजे अॻिते जे लाइ छा था पिया ठाहियो? पंहिंजे लाइ जन्नत था ठाहियो या जहन्नम था ठाहियो? पंहिंजे लाइ तव्हां नेमतुनि राहतुनि जी जाइ जन्नत था पिया जोड़ियो या पंहिंजे लाइ अज़ाब ऐं दर्दनाक अज़ियत वारी जाइ जहन्नम था पिया ठाहियो?
पूरे ध्यान कयो। अल्लाह इन जे लाइ अल्लाह तव्हां सभिनी खे अकुल ॾिनो आहे, अकुल सम्झ रब ॾिनी आहे, वरी सम्झाइण वारा रब मोकिलिया, वरी तव्हां ॾे क़ुरान रब मोकिलियो, तव्हां ॾे पंहिंजो प्यारो नबी मिठो मुहम्मद तव्हां ॾे मोकिलियो, उनजो पैगाम तव्हां ताईं आयो, सम्झाइण वारा तव्हां वटि आया, भई ही कमु सुठो आहे, ही मठो आहे। तव्हांखे रब अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, सोचो था त ही कमु सुठो आहे, ही ख़राबु आहे। वरी अंदर में रब ज़मीर ॾिनो आहे, ज़मीर छा, ज़मीर, उहो तव्हांखे पाणे ॿुधाईंदो त तूं चङो ई या मठो ई। ज़मीर ॿुधाईंदो त सुठो कमु थो करीं या बुरो कमु थो करीं। तव्हां बिलफर्ज़ मस्जिद ॾे वेंदो न, ज़मीर ॿुधाईंदो त भले रस्ते सां वञी। हींअर जेकॾहिं हिते तव्हां वेठा आहियो न, त तव्हांजो ज़मीर मुतमइन आहे, तव्हांखे वेहारियूं वेठो आहे त सुठी मजलिस आहे, सुठी जाइ आहे, सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। ज़मीर तव्हांखे रब ॾिनो। तव्हां मुंहिंजा ख़ुदा न ख़ास्ता को हितां उथी पंहिंजो बेहयाई जे कम में वञे, चोरी जे लाइ वञे, शराब पीअण वञे, त अंदरों ॻाल्हाईंदुसि ज़मीर, काॾे थो वञी? हींअर दिलबर साईं जी तकरीर ॿुधी वरी हेॾे थो वञी? ओ ज़मीर ॻाल्हाईंदो, उनखे ॿुधाईंदो त ईअं न कर। अंदरि मौलवी वेठो आहे, मुफ्ती वेठो आहे तव्हांजे अंदर में, उहो ॿुधाईंदो तव्हांखे ही चङाई आहे, ही मठाई आहे, ही ख़ैर आहे, ही शर आहे। वहदैनाहुन नजदैन, अल्लाह फरमाए थो असां तव्हांखे ॿई रस्ता ॾेखारे छॾिया आहिनि, हे नजदुल ख़ैर आहे, हे नजदुल शर आहे। ही चङाई जी वाट आहे, ही बुराई जी वाट आहे। नंढड़े ॿार खां पुछो, अबा अल्लाह जो नालो वठणु सुठो आहे या ख़राबु आहे? चवंदो सुठो आहे। तव्हां खां पुछां थो, अबा निमाज़ सुठी आहे या ख़राबु आहे? छा जवाबु ॾींदो? जी, ॾाढ़ी रखणु, निमाज़ पढ़णु, क़ुरान पढ़णु, जी, चोरी करणु, नशो करणु, सिगरेट पीअणु, ज़िना करणु, ॿुधाए थो न अंदरि। इहो बि अलाह ताला जल शानो असां ते हुज्जत क़ाइम कई आहे। अकुल ॾिनई, सम्झ ॾिनई, ज़मीर ॾिनई, मुर्शिद कामिल ॾिनई, मदीने वारो मीर असांखे रहबर रहनुमा ॾिनई, क़ुरान ॾिनई, ॿियो अञा अलाह छा करे? हुज्जतूं रब सभु पूरियूं कयूं आहिनि। हाणे पुछाणो तव्हां खां थियणो आहे। क़ुरान ॿुधी अमल न कयो, नसीहत ॿुधी अमल न कयो, ॼाणी वाणी वञी खॾ में टपो हणो। हेॾो तव्हांजे भुॻल गोश्त सुठो तरियल ख़ुशबूदार पियो आहे, ऐं हेॾो गंद जी गिलाज़त जी प्लेट भरी पई आहे। तव्हां हे ख़ुशबूदार ताम छॾे ऐं गंदगी वञी खाओ, केरु तव्हांखे चङो चवंदो? केरु तव्हांखे सुठो चवंदो? ज़ाल हलाल पाक नेक निकाह वारी घर वारी रब ॾिनी, उनखे छॾे ऐं बेनिकाही औरत ज़िना वञी करी, शराब वञी पी, इहो तोखे ज़मीर मलामत कोन थो करे? तोखे शर्म नथो अचे अंदर मजो? तोखे हया नथो अचे अंदर में? त तूं छा थो कमु कंदो अथई? मुंहिंजा दोस्तो, हिते जेकी कुझु कयूं था न, सभु वरी अलाह जा मलाइक लिखनि था पिया। कुलनि ते मलाइक वेठा आहिनि, पुलिस रब जी वेठी आहे, किरामन कातिबीन यालमून मा तफ़अलून, लिखंदड़ सॻोरा वेठा आहिनि। जेको विख खणी, जेको लफ़्ज़ ॻाल्हाई, जेको कदम खणी, सभु अलाह जा मलाइक लिखनि था। ओ उठ न थियो अवेसलो, तुंहिंजे थूहे में थाणो, जत घुमई पियो जूए में, जंहिंजो घुमे पियो घाणो। हणी ताड़ तकड़ो, कंदई सरवाण सियाणो, हिते थो चरी लुलुर ऐं लाणो, हुते वेड़ बि वेंदई विसरी। हिते मन मस्तियूं था कयूं, केरु चवंदो मूंखे, केरु पुछंदो आहे भली कर, भली कर। 2-3 ॾींहं ज़िंदगी जा आहिनि, वाहिदुल कहार जा हथ गिचीअ में पहुता, रब जे हाज़िरी में पेश थिए,
पोइ तूं मूंखे ॿुधाए जाए, तूं मन मस्तियूं हलाए जाए पंहिंजूं। हो करे वठिजे की करणो अथई, वरी वापसि न वरणो अथई, हिसाब किताब थियणो अथई, सारे सभु साफ़ ॾियणो आ, छॾे हिन दार दुनिया खे, क़बर ॾे नेठ हलणो आ, उते नई धूड़ में विझंदई, सामीअ में नेठ सुम्हणो आ। न को माइट न को मारू, न को पीउ माउ कम ईंदई, भॼी बेज़ार ॿाहिरि थींदई, यके सिर सूर सहणो आ, भॼी बेज़ार ॿाहिरि थींदई, यके सिर सूर सहणो आ, छॾे हिन दार दुनिया खे, क़बर ॾे नेठ हलणो आ। जिब्रील आयो मुंहिंजे सुहिणे महबूब जी ख़िदमत में, जिब्रील रोए पियो। साईं जन फरमाए, जिब्रील तूं छो थो रोई, तूं त रब जो नूरानी मलाइक आहीं, मलाइकनि जो सरदार आहीं, तो त को गुनाह कॾहिं न कयो आहे, तूं छो थो रोई। या रसूल अल्लाह, अॼु जहन्नम खां मुंहिंजो गुज़र थियो, दोज़ख जूं भड़कंदड़ बाहियूं ॾिठमि, जहन्नम जा अज़ाब ॾिठमि। जॾहिं दोज़ख ॾिठो अथमि त मां जिब्रील रोअण खां मुंहिंजी अखि रुकजे नथी। या रसूल अल्लाह, जॾां कुर असांजे मलाइकनि जे जमायत मजा इब्लीस तड़जी वियो आहे न, उन ॾींहं खां वठी मीकाईल कॾहिं बि रोअण बंदि न थियो अथसि। मीकाईल सदाईं रोअंदो रहंदो आहे, इसराफील सदाईं रोअंदो रहंदो आहे, मां जिब्रील रोअंदो रहंदो आहियां जॾां कुर इब्लीस तड़जी वियो। 6 लख साल उन इबादत कई हुई, मलाइकनि जो उस्ताद हुयो। जॾां कुर तड़जी वियो आहे, रब जी बेनियाज़ी खे ॾिसी हर मलाइक रोंदो रड़ंदो रहंदो आहे त शल रब राज़ी थिए, रब शल पंहिंजी बाज करे। मुंहिंजा दोस्तो, मलाइक रोअनि, नबी सगोरा रोअनि, अल्लाह जा बरगुज़ीदा वली सिद्दीक शहीद रोंदा विया, ऐं जेके इबादतुनि करण वारा अमलनि करण वारा से रोंदा विया। हिकिड़ा असां बदकार आहियूं, निकम आहियूं, जंहिंजा दफ़्तर गुनाहनि में कारा, मुंहं गुनाहनि में मेरा, वरी सॼो ॾींहुं टक, सॼो ॾींहुं खिलंदा वठो। खिल तॾहिं जॾहिं ख़ैर थिए। रोयो वेठी रो खिल जेसी ख़ैर थिए, अञा मथे तो भोरी भुलूं के तरियूं। खिल तॾहिं जॾहिं ख़ैर थिए, खिल तॾहिं जॾहिं ही मंज़िल उकरी हली जन्नत ॾे पार पहुची, पोइ तुंहिंजो खिलण ठहे। ओ मेरे सारी गुनाहन में गवाय में या रसूल अल्लाह, करे सोदो कसे कच जो विहायो में या रसूल अल्लाह। वही जवानी आई पीरी तभी लजकान कपे, ओ वही जवानी आई पीरी तभी लजकान कपे, वारे विख के अञा अॻिते
वधायो में या रसूल अल्लाह उम्र सारी गुनाहन में विञाय में या रसूल अल्लाह भरे दफ्तर गुनाहन जा जो आयो से अवाजे दर ओ भरे दफ्तर गुनाहन जा जो आयो से अवाजे दर मदायूं माफ़ी मुरसल करायो या रसूल अल्लाह उम्र सारी गुनाहन में भाइरो जे अमल न थिया आहिनि न इबादत असां में न थी आहे भला रोई माफ़ी त वठूं न बख़्शिश त तलब कयूं न मन पहिरीं फर्ज़ी पवे ओ आयो की न चरखो मूं चरीअ खे कतण में वियो वक़्त गुज़री वियो वक़्त गुज़री सड़ीअ जो सुम्हण में अल्लाह वियो वक़्त गुज़री सड़ीअ जो सुम्हण में आयो की न चरखो चरीअ खे कतण में अठई पर जागी जनी टोरिया पंजा सुट कयाऊं मंझा पिरत पूरा उहे मर्द मरकने आरीअ जे आदड़ में आयो की न चरखो चरीअ खे कतण में टिक वंगी वर घणा ऐं कतियां कुजाड़ो कापे तां केतिरो आणिया उधारो कापे तां केतिरो मत आणिया उधारो जे वर ॾिए वारो त सुआ सरतिन विच में जा सनो न सिखी सामर रंढाई रोड़े अला जा सनो न सिखी सामर रंढाई रोड़े सुट्रोनीअ जो सफरो ॿिया तराज़ीअ तोरे थुले आई थोरे त बि वेचारीअ सां वड़ थी थुले आई थोरे त बि थुले ऐं थोरे त बि वेचारीअ सां वड़